अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठू बाबा आला किस्सो एहसान भलाई नसीब बाग अकुल मसरूर शाद आबाद पार नंबर 33 सिपारो पहिरियों अल्फलामी में आयत 10-11 सूरत बकर संदन दिलनि में शक ऐं निफ़ाक़ जी बीमारी आहे पोइ अल्लाह खेनि शक ऐं निफ़ाक़ जी बीमारीअ में वधाए छॾियो ऐं संदन लाइ ॾुखो ईंदड़ अज़ाब आहे जो उहे कूड़ ॻाल्हाईंदा ऐं जॾहिं खेनि चइजे थो त ज़मीन में फ़साद न फैलायो चवनि था बेशक असीं सुधारो कंदड़ आहियूं। सिपारो 27 आयत नंबर 54 सूरत ज़ारियात ऐं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं उन्हनि खां बेपरवाह थी वञो उन्हनि खां मुंहुं मोड़ तोते का बि मलामत कान्हे छाकाणि त पैगम्बरनि ते का बि पकड़ न आहे खेनि क़ुरान सां नसीहत करे बेशक नसीहत मोमिननि खे फ़ाइदो ॾींदी आहे। हज़रत सादिक़ अलैहिस्सलाम जिन खां रिवायत आहे हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ख़ुदा इज़हार इस्लाम जो हुकुम ॾिनो हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मुस्लमान जी क़िलत ऐं मुशरिकीननि जी कसरत जो मुशाहिदो कयो त ग़मगीन थिया। उन वक़्तु ख़ुदा हज़रत जबरील अलैहिस्सलाम जिन जी वण सदरतुल मुंतहा जो हिकु पन ॾेई मोकिलियो ऐं हुकुम ॾिनो त हिन पन सां हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन संदसि सर मुबारक धोइनि हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन तहमील कई ऐं हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो ग़म ज़ाहिर थी वियो। सिपारो 9 आयत 33 सूरत अनफाल ऐं अल्लाह जो शान इहो न आहे त मजने तुंहिंजे हूंदे ऐं उन्हनि मुशरिकनि ते अज़ाब नाज़िल करे ऐं न ई हिन हालत में खेनि अज़ाब ॾियण वारो आहे जो उहे बख़्शिश घुरनि था। सिपारो 9 आयत नंबर 34 सूरत अनफाल छाजे करे मथिनि अल्लाह अज़ाब नाज़िल कोन कंदो उन्हनि खे छा थी वियो आहे जो मोमिननि खे मस्जिद हराम में वञण खां मना था कनि माण्हुनि खे बैतुल्लाह खां रोकीनि था ऐं उहे काफ़र बैतुल्लाह जा मुतवली ऐं मुनज़िम न आहिनि ऐं कूड़ था ॻाल्हाइनि त उन जा मुतवली ऐं मुनज़िम आहिनि हालांकि मस्जिद हराम सां कहिड़ो बि वास्तो कोन्हनि सवाइ मुतक़ीन परहेज़गार जे मस्जिद हराम में वञण जो कंहिंजो हक़ कोन्हे यानी मुहाजिर अंसार आहिनि पर उन्हनि मां घणा अल्लाह जे कुझु तक़दीर खे नथा ॼाणनि। आख़िर ख़ुदा उन्हनि ते जंग बदर में अज़ाब नाज़िल कयो ऐं उहे मरी विया। इब्न शेर बिन आशूब कसर बिन आमिर खां रिवायत आहे हिकु ॾींहुं मके में हिकु सुवारु आयो उन जे पुठियां 70 ऊठ हुआ जिन में रेशमी कपिड़े सां भरियल हुया ऐं हर हिकु ऊठ ते ग़ुलाम वापसी सुवारु हुयो। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो पीछो हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पुछंदो रहियो माण्हुनि चयो कहिड़ो कमु अथई उन चयो मुंहिंजे पीउ जी वसियत मूं वटि आहे त हिननि उठनि ऐं ग़ुलामनि सूधो उन जे हवाले करियां। इहो ॿुधी अबूल जंतर अबू जहल खे जे तरफ़ इशारो कयो ऐं चयो जंहिंखे तूं तलाश थो करीं इहो ई आहे। अबू जहल वटि आयो हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा औसाफ़ उनखे ॿुधायल हुआ पर उन में उहे हिन में कोन मिलिया। चयो आउं जंहिंखे चाहियां थो इहो ई न आहे ऐं मके में घुमणु लॻो एसी ताईं जो हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ताईं पहुची वियो औसाफ़ जे ज़रिए उनखे सुञाताईं हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथनि खे चुमियूं ॾिनाई